बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 25 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे कुदरती आफ़तुनि खां बचाव। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक़ 25 कुदरती आफ़तुनि खां बचाव। कुदरती निज़ाम में शुरूअ खां वठी कॾहिं ज़मीनी जोड़जक जे करे त कॾहिं वरी माहौलियाती तब्दीलियुनि जे करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़मीनी तोड़े आसमानी आफ़तूं ईंदियूं रहनि थियूं, जीअं मींहुं, तूफ़ान, ॿरंदड़ जबलनि जा लावा, पहाड़ी छपूं, ॿोॾूं, ज़िलज़िला, जंगियूं ऐं विचड़ंदड़ बीमारियूं वग़ैरह, जिन ते मुकमल ज़ाब्तो त मुमकिन ई न आहे। पोइ बि इंसान पंहिंजे अक़ुल ऐं ॼाण सां एहतियाती उपाउनि ऐं सुजाॻीअ ज़रिए इंसान ज़ात खे तबाहीअ खां घणे हद ताईं बचाए सघे थो। माहिरनि जे ख़्याल में आलमी तपश, ग्लोबल वार्मिंग जे करे ईंदड़ वक़्त में कुदरती आफ़तुनि जा इम्कान अणटर आहिनि, जिन जो असरु उसरंदड़ मुल्कनि ते घणो पवंदो। कुदरती आफ़तुनि जे करे इंसान जी रोज़गार जा वसीला, अझा अॾा, संदसि जान माल ऐं मिल्कियत मुतासिर थियनि था, जिन जो मुकमल बचाव ॾुखियो आहे। उन करे मुतासिर थियल माण्हुनि ऐं ख़ानदाननि जी नुक़सान जो काथो लॻाए उन्हनि जी माली ऐं अख़लाक़ी मदद करणु हर मुल्क ऐं मुआशिरे जो अवलीन फ़र्ज़ हुअणु खपे। मुतासिर मुल्क पंहिंजी माली ऐं इंतिज़ामी वसीलनि आहिर नईं सिर बहालीअ जे कमनि कारियुनि लाइ कमेटियूं जोड़ींदा आहिनि, जेकी फ़आल बणिजी कम कंदियूं आहिनि। आज़माइश जी अहिड़ियुनि घड़ियुनि में मुल्की ऐं ग़ैर मुल्की इमदाद हासिल करण लाइ अपीलूं करणु सरकारी, ग़ैर सरकारी तोड़े फ़लाही तंज़ीमुनि जो फ़र्ज़ हूंदो आहे त अहिड़े नाज़ुक वक़्त में ॾुखोयल माण्हुनि जी बिना फ़र्क़ जे मदद कनि, जीअं उहे वरी नई ज़िंदगी शुरू करे सघनि। ओचितुनि आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ हर मुल्क में केतिराई इदारा ऐं शिकायती मर्कज़ क़ाइमु थियल हूंदा आहिनि, जिन खे हेल्पलाइन चयो वञे थो, जेका मदद तलब करण वक़्तु मुतासिर माण्हुनि जी बर वक़्तु सहायता करे थी। मिसाल तौरु पुलिस हेल्प, सिटी गवर्नमेंट हेल्प, फायर ब्रिगेड, एधी एम्बुलेंस, बम डिस्पोजल स्क्वाड, चीफ मिनिस्टर हाउस, गवर्नर हाउस, रेलवे इंक्वायरी, हिलाल अहमर ऐं ब्लड बैंक वग़ैरह हर वक़्तु मदद लाइ तयारु हूंदा आहिनि। के इदारा अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ पाण मुरादो मुतहरिक थी वेंदा आहिनि, जीअं नेशनल ऐं प्रोविंशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, कुदरती आफ़तुनि खां बचाव जो इदारो, सिविल डिफेंस, शहरी बचाव ऐं ॿियूं रज़ाकार तंज़ीमूं ऐं फ़लाही इदारा, जिन जे हथ हेठि वरी केतिराई इमदादी मर्कज़ ऐं सेल जोड़िया वेंदा आहिनि। उहे कमेटियूं ऐं इदारा सरकारी सरपरस्तीअ में कमु कनि था, जिन सां राब्ते करण लाइ क़ौमी नशरियाती इदारनि,
रेडियो, टीवी ऐं अख़बारुनि ज़रिए मुतासिर माण्हुनि खे इतलाह ॾिनो वेंदो आहे। अहिड़नि इमदादी कमनि लाइ किन ख़ासि तरबियत वरितल माण्हुनि ऐं एमरजेंसी स्क्वाड जी ज़रूरत पवंदी आहे। एमरजेंसी स्क्वाड में फ़ौजी दस्ता, पुलिस कमांडोज़, रेंजर्स, सिविल डिफेंस रज़ाकार, स्काउट्स ऐं गर्ल्स गाइड, तिबी ऐं ॿियूं रेस्क्यू टीम्स शामिल आहिनि। अहिड़ा स्क्वाड हर वक़्तु जदीद सामान समेत तयारु हूंदा आहिनि। हुननि वटि गाॾियूं, एम्बुलेंसियूं, लांचूं ऐं खाध खुराक, दवाऊं ऐं बस सर्विस, बहरी ऐं हवाई आमदरफ़्त जा ज़रिया, हयाती बचाईंदड़ जैकेटूं ऐं हेडलाइटूं हूंदियूं आहिनि। अहिड़ियुनि ॾुखियुनि हालतुनि में एमरजेंसी स्क्वाड खे सुठो सहकारी सम्झियो वञे थो। उहे रज़ाकार बिना कंहिं मतभेद जी इंसाननि जी मदद कनि था ऐं मुतासिर माण्हुनि खे घुर्बल इमदाद फ़राहम कंदा आहिनि ऐं महफ़ूज़ हंधनि ताईं रसाईंदा आहिनि।